मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं उठ जो गोश्त खाइण खां पोइ वुज़ू टुटी पवे थो। कंहिं हदीस में लिखियलु आहे उठ जो गोश्त खाइण खां बाद में इंसान जो वुज़ू जेको आहे फासिद नाहे थींदो। टिनि इमामनि जे नज़दीक इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी। इमाम अहमद बिन हंबल जो पंहिंजो ख़्यालु आहे। इमाम अहमद बिन हंबल हिकिड़ी हदीस जेकी आहे नोट कई आहे, उनजे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आंदो हुई। अल्लाह जे नबी फरमायो उठ जो गोश्त खाइण खां बाद में वुज़ू कयो। त टे जेके इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, उनजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान हरगिज़ न आहे त वुज़ू जेको आहे सॼो मटायो, बल्कि इन वुज़ू मां मुराद हथ धोअणु अहिड़ी तरह घुरड़ी करणु आहे। छाजे करे त उठ जे गोश्त में ज़्यादा चिकनाहट थींदी आहे। बाक़ी इमाम अहमद बिन हंबल यानी सऊदी अरब वारा, उन्हनि जो हिन टाइम ताईं इहो ई जेको आहे मसलक आहे। उन्हनि जो हिन टाइम ताईं इहो ई मसलक आहे, अगरि कंहिं बि बंदे उठ खाधो न, हाणे वुज़ू हुई, हाणे वुज़ू तुंहिंजो टुटी पियो, हाणे वञी करे ॿियो वुज़ू करे अचु। जेकॾहिं कोई बि इमाम अहमद बिन हंबल जे मसलक ते हले थो, ठीकु आहे, भले उन जी ताईद करे। बाक़ी टिनि इमामनि जे नज़दीक उठ जे गोश्त खाइण सां वुज़ू फासिद न थींदो आहे, जंहिंमें इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इन टिनि इमामनि जे नज़दीक उठ जे गोश्त खाइण सां वुज़ू फासिद नाहे थींदो।